मौसमियाती तब्दीली एक आलमी रुझान है जंहिंजा घणा असर आहिनि ऐं पाकिस्तान भी इन्हनि खां बचियल न आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि सबबि घणनि नाकारी असरनि खे मुंहुं ॾिनो आहे, जंहिंसां इन जे माहौल, मईशत ऐं मुआशरे जा मुख़्तलिफ़ रुख़ मुतासिर थिया आहिनि। मौसमियाती तब्दीलियुनि पाणीअ जे वधंदड़ खोट ऐं हरहर थींदड़ सोकड़े खे जनम ॾिनो आहे। हिमालय में ॻरंदड़ ग्लेशियर्स जेके सिंधु दरिया जे निज़ाम खे पालींदा आहिनि, तेज़ीअ सां ॻरी रहिया आहिनि, जंहिं सबबि मुल्क जे मिठे पाणीअ जो बुनियादी ज़रियो मुतासिर थी रहियो आहे। इन जे नतीजे में पाकिस्तान ज़राअत, खुराक जी हिफ़ाज़त ऐं पीअण जे साफ़ पाणीअ ताईं पहुच लाइ वधंदड़ ख़तरनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। ज़राअत पाकिस्तान जी मईशत में करंगे जे हॾे जी हैसियत रखे थी, जंहिंमें आबादी जो वॾो हिसो मुलाज़मत कंदो आहे। मौसमियाती तब्दीलियुनि फसल जे रिवायती अंदाज़ खे मुतासिर कयो आहे। गर्मी पद में वाध ऐं बरसात जे तब्दील थींदड़ पैटर्न फसलनि जी पैदावार में घटिताई जो सबबु बणिया आहिनि, जंहिंसां ग़िज़ाई तहफ़ुज़ ॻोठाणी मुआश लाइ ख़तरो आहे। वधंदड़ गर्मी पद ऐं तब्दील थींदड़ आबहवा जा नमूना सिहत ते सिधीरी त असर विझी सघनि था। गर्मीअ जूं लहरूं वधीक शदीद थींदियूं पयूं वञनि, जेके कमज़ोर आबादी खे गर्मीअ सां लाॻापियल बीमारियुनि जे ख़तरे में विझी रहियूं आहिनि। तब्दील थींदड़ आबहवा में डेंगी ऐं मलेरिया जहिड़ियूं बीमारियूं पकड़जण जो हिसो विझी सघनि थियूं। ॿोॾ ऐं पाणीअ जी खोट जहिड़नि मौसमियाती वाक़िअनि पाकिस्तान में अंदरूनी लॾपलाण खे जनम ॾिनो आहे। कमज़ोर इलाइक़नि में रहंदड़ बिरादरियूं पंहिंजा घर छॾण ते मजबूर थी वयूं आहिनि, जंहिं सबबि समाजी ऐं मुआशी खलल पैदा थी रहियो आहे। पाकिस्तान जी मईशत जो दारोमदार इन्हनि शोबनि ते आहे जेके मौसमियाती तब्दीलियुनि जो शिकार आहिनि, जहिड़ोकि ज़राअत ऐं पाणी ते भाड़ींदड़ सनतूं, आबहवा बाबति रंडकूं मुआशी नुक़साननि जो सबबु बणिजी सघनि थियूं ऐं मुल्क जी तरक़ी जे रस्ते में रंडक पिणु बणिजी सघनि थियूं। मौसमियाती तब्दीली पाकिस्तान जी भरपूर हयातियाती तब्दीली लाइ ख़तरो आहे। वधंदड़ गर्मी पद ऐं रिहाइशगाह जी तबाही जीवत जे नुक़सान ऐं माहौलियाती निज़ाम खे मुतासिर कयो आहे, जंहिंसां जंगली जीवत ऐं कुदरती वसीलनि ते भाड़ींदड़ माण्हुनि जी रोज़ी रोटी पिणु मुतासिर थी रही आहे। मौसमियाती तब्दीली पाकिस्तान लाइ हिकु अहम मसइलो आहे, जंहिं माहौल, मईशत ऐं मुआशरे ते शदीद ऐं वसी असर विधा आहिनि। इन्हनि चैलेंजिस खे मुंहुं ॾियण लाइ कोशिशुनि जी ज़रूरत आहे, जहिड़ोकि ग्रीन हाउसिस गैसनि जे ख़ारिज थियण खे घटाइण ऐं कम्युनिटीज़ खे तब्दील थींदड़ आबहवा खे मुंहुं ॾियण में मदद करण लाइ मौक़ियनि जी हिकमत अमली। पाकिस्तान में मौसमियाती तब्दीली जे नाकारी असरनि खे घटि करण ऐं मुल्क जे जटादार मुस्तक़बिल खे यकीन बणाइण लाइ आलमी सहकार ऐं मक़ामी क़दम अणटर आहिनि।